माँ माँ वादा, अम्मा अम्मा है। पीउ दुनिया में मोहब्बत औलाद सा ऐसी तई कंदो आ जेसी तई पीउ के औलाद में लालच होंदी आ। पर जे लालच खत्म थी, छोरो नथो कमाए देस तो बे ॾहाड़े अखबार में ऐलान कंदो, बाबा मां पंहिंजे पुट खां बेज़ार आहियां। कई तव्हां पढ़िया हूंदा बेज़ारी नामा। मूंखे न खपे, हिन जे नफ़े नुक़सान सां मुंहिंजो वास्तो नाहे। लेकिन जीजल अमड़ कॾहिं बि पंहिंजे बच्चे खां बेज़ार कान थींदी आहे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सहाबन पुछो या रसूल अल्लाह सब खां पहिरियां हक़ कंहिंजो आहे? सरकार फरमायो माउ जो। वरी पुछो या रसूल अल्लाह ॿीहर ॿिए नंबर ते कंहिंजो हक़? पाण फरमायो वरी बि माउ जो। वरी सहाबन पुछो या रसूल अल्लाह टीहर टे नंबर ते कंहिंजो हक़? सरकार फरमायो वरी बि माउ जो। या रसूल अल्लाह चौथे दफ़े कंहिंजो हक़ आहे? पाण फरमाइनि था हाणे पीउ जो, टे दफ़ा माउ जो, चौथों दफ़ो बाबे जो। सख्त सर्दी आ, ग़रीबाणो हाल आ। रात जो छोकरे का पेशाब वही तो वने, अम्मा जे ख्याल में त लड़को पुसी वियो आ, रिली पुसी वही आ। ग़रीबाणो हाल आ, ॿियो कपड़ो कोने को, किथां माउ आणे। माउ वीचारी पाण उन पेशाब जे मथां निंड कंदी आ, बच्चे खे सीने ते सॼी रात सुम्हारींदी आ। हाओ या न अदा? जीजल माउ जहिड़ो ॿियो को रिश्तो आहे ई कोन। नबी पाक बतरे फरमायो अल जन्नत तहत अक़दाम उम्महातिकुम, जन्नत तव्हां जे माउ जे पेरनि जे हेठां आहे। जेकॾहिं तव्हां खे जन्नत हासिल करणी आहे त माउ जा पेर हासिल कयो, माउ जी ख़िदमत कयो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, उन माउ जो अदब कयो, पीउ जो अदब कयो। अॼुकल्ह मुआशरे में पीउ ऐं माउ जो अदब ख़त्म थी वियो। बड़ा मथो खाई वियो आहे। बस कर दरका खुदा पनाह ॾे तव्हांजे मुल्क जी मां ॻाल्हि कोन थो कयां, असांजे पासे बाबा वयल हण जो लठ त मुड़ुस ढेरी, गार जो फहको आहे। पीउ खे नौकर खां वधीक बेइज़्तो कयो थो वञे पियो। ज़ाल जे चवण ते माउ जा ॼुंडा पटिया था वञनि पिया, माउ खे पातर हणजनि था पिया। माउ सूरनि में आहे ऐं हिन जी जेका ज़ाल आहे सॼो ॾींहुं पाउडर जे हवाले आहे। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, माउ वीचारी गिरह लाइ सिके पई। अल्लाह ताला जो कसम आहे, पर वरी बि तुंहिंजे लाइ दुआगू हूंदी आहे, तोखे पिटींदी वरी बि अमड़ कान्हे।